सिंधी गीतन जो शहनशाह शमन अली मीरल साहब जो परस्तार है ख़ास तमाम वधिक वो शमन अली मीरल साहब जा तमाम बेहतरीन गाना ॿुधंदो आहे शमन अली मीरल साहब के पसंद कंदो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब खां पहिरियों सिकंदर सेठार जे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो ऐं असांजी काफ़ी तमाम जल्दी फ़नी वीडियो इन यूट्यूब चैनल ते अपलोड थींदियूं ऐं तमाम बेहतरीन फ़नी वीडियो हूंदियूं। उन मां भी हूंदुमि ऐं भाऊ गॾु बि हूंदो। ही भाऊ शमन अली मीरल साहब जो परस्तार निकितो आहे। ही भाऊ कराची शहर खां आयो आहे ऐं ही भाऊ जेको मीरल साहब सां ॾाढी मोहबत कंदो आहे ऐं ॾाढो परस्तार आहे। अचो दोस्तों, असां सां हमेशह गॾु रहो, हमेशह कदम सां कदम मिलाईंदा रहो, असांजो साथ ॾींदो त असां तमामु जल्दी अॻिते वेंदासीं, तमामु जल्दी तव्हां दोस्तनि ताईं पहुचंदासीं न्यू फ़नी वीडियो में। दोस्त बिल्कुलु ठीकु ठाक सां हूंदा। अॼु असां वटि अहिड़ो हैसियत मौजूदु आहे जेको सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीरल साहब जो परस्तार आहे ख़ासि तमामु वधीक। हू शमन अली मीरल साहब जा तमामु बेहतरीन गाना ॿुधंदो आहे ऐं शमन अली मीरल साहब के पसंदि कंदो आहे। हिन जो नालो आहे अब्दुल फ़तार गुनियो। ही शमन अली मीरल साहब सां ॾाढी मोहबत कंदो आहे ऐं शमन अली मीरल साहब जा ॾाढा नवां कलाम ॿुधंदो आहे। शमन अली मीरल साहब जे न्यू कलामनि जो तमामु वधीक इंतज़ारु कंदो आहे। यकीन कयो त हिन दोस्त जो शमन अली मीरल साहब सां एतिरो प्यार आहे, एतिरो प्यार आहे उहो कंहिंसां बि न कयो हूंदे। यकीन कयो ही भाऊ असां वटि ईंदो आहे, हमेशह चवंदो आहे यार कार्ड में मूंखे गाना अपलोड करे ॾियो शमन अली मीरल साहब जा। अस्सलाम वालेकुम सतारा। छा हाल आहे सतारा? ख़ुशि आहियां। अदा तव्हांखे शमन अली मीरल साहब वणंदो आहे? चओ वणंदो आहे। शमन अली मीरल साहब तव्हांखे पसंदि आहे न? शमन अली मीरल साहब तव्हांखे वणंदो आहे तमामु बहितरीन। हाँ ॾिसो था दोस्तो, हिन भाऊ चयो शमन अली मीरल साहब असांखे वणंदो आहे, शमन अली मीरल साहब जा गाना बि ॿुधंदो आहे। अचो त हिन भाऊ खां शमन अली मीरल साहब जो थोरो गाना ॿुधूं। गाना ॿुधाए शमन जो, ॿुधाए गानो। मुंहिंजो यार ज़िद्दी आहे। हाँ चए थो छो न रोआ मुंहिंजे प्यारनि जे लाइ, दिलि वारनि जे लाइ। शमन अली मीरल साहब जो तव्हां गानो ॿुधो हूंदो। ही शमन अली मीरल साहब जो ॾाढो फैन आहे।